अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जो 25 मई ते इस्लामाबाद मार्च जो ऐलान। हुकूमत खां असेंबली टोड़ण ऐं इंतिख़ाब कराइण जी तारीख़ घुरी वरिती। हुन चयो त फ़ौज चयो आहे त उहा न्यूट्रल आहे त न्यूट्रल रहे। ब्यूरोक्रेसी को गैर क़ानूनी कमु कयो त एक्शन वठंदा। जेतिरी देरि रहणो पियो इस्लामाबाद में रुकंदो, हर हद ताईं वञण लाइ तयारु आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त इमरान ख़ान इक़्तिलाक़ियाती समाज तबाह करे छॾियो आहे। इमरान ख़ान जेकॾहिं मुल्क में खाना जंगी कराइणु चाहे थो त हीअ क़ौम इमरान नियाज़ीअ खे माफ़ न कंदी। तुंहिंजो गिरबान हूंदो ऐं हिन क़ौम जा हथ हूंदा। इमरान नियाज़ीअ जी ज़बान औरतुनि लाइ इस्तेमालु कई, उन सां माण्हुनि जा मुंहं शर्म में झुकी विया। पीपल्स पार्टीअ जी नाइब सदर शीरी रहमान चयो आहे त इंतिख़ाबनि जी तारीख़ जो ऐलान करणु इमरान ख़ान जो मुतालबो इलेक्शन कमीशन ते दबाउ विझणु आहे। असेंबली इमरान ख़ान जे मुतालबे ते न टोड़ी वेंदी। इमरान ख़ान पंहिंजे कारकुननि खे मार्च न पर इंतिशार जी ॻाल्हि ॾिनी आहे। पंहिंजी सियासत बचाइण लाइ माण्हुनि जी जानियुनि सां खेॾी रहियो आहे। इदारनि खे 2014 वांगुरु ब्लैकमेल करे रहियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ जी ख़ासि हिदायतुनि ते शहर नवाबशाह जे शहर जे जान माल जे हिफ़ाज़त ऐं शहर में वधंदड़ बदअमनीअ खे पंहिंजो ॾींहं लाइ सेफ सिटी अहम मनसूबो क़ाइमु कयो वियो आहे। सेफ सिटीअ जो ही मनसूबो 2.5 करोड़ जी लाॻत सां जोड़ियो वियो आहे। मनसूबे जे पहिरें मरहले में 250 कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि, जेके शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते कारोबारी मर्कज़नि अहम इमारतुनि ऐं इदारनि जी निगरानी कंदियूं, जंहिंजो इफ़्तिताह MPA हाजी अली हसन ज़रदारी रिबन काटे कयो। हुन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे MPA हाजी अली हसन ज़रदारी चयो त अॼु मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो अॼु ही मनसूबो मुकमल थियो आहे। हुन चयो त मां पंहिंजे हथनि सां हिन मनसूबे खे मुकमल करायो आहे। तमामु घणी ख़ुशी थी रही आहे ऐं आसिफ ज़रदारी नवाबशाह जे शहरनि लाइ ही ख़ासि तोहफ़ो आहे। छोटी लेडी हेल्थ वर्कर्स अनीसा चना जे वारसनि कौसर परवीन फातिमा नसीम समीना चना फौतीअ जे मुड़ुसु मुनवर हुसैन मोहम्मद शफ़ीक़ खबड़ खान फौतन जे मासूम ॿारनि उबेर अज़ीज़ ऐं ॿियनि सख़्त गर्मीअ में ऐं निटाणो समेत रैली कढी। प्रेस क्लब दौड़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे हेल्थ डिपार्टमेंट जे ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हुन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फौती लेडी हेल्थ वर्कर्स अनीसा चना जो प्रमोशन थियण खां पोइ संदसि खाते जो ऑफिसर अमीना बिरोई फरीदा बिरोई जान जूं दुश्मन बणिजी वियूं। केस मुबैना तंग करे हमेशह ज़हनी टार्चर जो निशानो बणाईंदी रहियूं, जंहिंजे ख़िलाफ़ फौती अनीसा कोर्ट जो दरवाज़ो पिणु खड़कायो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कई, जंहिं ते केस खां हथ खणण मुतमाद धमकियूं ॾिनियूं वयूं ऐं टार्चर कयो वियो। अनीसा ज़हनी अताब बर्दाश्त न कंदो बेहोश थी वई। खेसि अस्पताल नियो वियो, जिते उहा फौत थी वई। असां सां अमीना बिरोई फरीदा बिरोई ज़ुल्म कयो आहे। अनीसा जा मासूम ॿार यतीम थी विया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध सिहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर अशरफ अब्दुल पेशुओ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो जुडिशनल इंक्वायरी कराए असांजे मक़तूला जे क़ातिलनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे, जीअं ॿियनि हेल्थ वर्करनि जो हयातियूं बची सघनि। हुननि चिता ॾिनो त इंसाफ़ न थियण जी ज़रूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।